नाज़रीन हमारी सी रहा खबरचार वेब टीवी यहाँ आयशा हैदर नवाब अली मोहम्मद रिपोर्ट के मुताबिक देह बंबई में भंज बरादरी के 5 शहीदन जे वारसन सां जीए सिंध महाज जे चेयरमैन रियाज चांडियो ऐं नवाज शाह बाठाई तासियत करे केस जा अहवाल वरिता। हुननि चयो त एतिरो अरसो गुज़रण बावजूद भंड बरादरी जे शहीदन जा मुख कातिल गिरफ़्तार नाहिन थी सघिया। पीपल्स पार्टी सिंध ते लाक़ानूनियत जो राज मढ़ी छॾियो आहे। अदालतूं सिंध जे माण्हुनि सां फ़ौरन इंसाफ़ कनि। वधीक तफ़सील वठण लाइ असां राब्तो कयो आहे नुमाइंदे यूसुफ रिन सां। जी यूसुफ, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो हलां त बंबई में भंड बिरादरी जे 5 शहीदनि जे वारसनि सां जीए सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो नवाज़ शाह पारां ताज़ियत करे केस जा अहवाल वरिता। बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो हलां नवाब अली साञे में बंबई जे भंड बिरादरी जे 5 शहीदनि जे वारसनि सां जीए सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो नवाज़ शाह ताज़ियत कई। अफ़सोस जो ज़ाहिर कंदे चयो त केतिरो अरसो गुज़री वियो आहे पर अञा ताईं भंड बिरादरी शहीदनि जा मुक़ातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पीपल्स पार्टी सिंध ते लाक़ानूनी जो राज मिली छॾियो आहे। अदालतूं सिंध जे माण्हुनि खे फ़ौरन इंसाफ़ कनि। भंड बिरादरी ज़मीन ते ज़रदारी टोले कब्ज़े जी कोशिशि कई। एहतिजाज कंदड़ ते बेगुनाह भंडनि जा 5 माण्हू क़तल करे छॾिया आहिनि। 3 ॾींहं नेशनल हाईवे बंदि हो पर हुकूमत 40 ॾींहं गुज़रण बावजूदि एसि ताईं 62 खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हिन वधीक मुतालबो कयो त सुप्रीम कोर्ट इन वाक़े जो नोटिस वठी मक़तूलनि खे इंसाफ़ फ़राहम करे। अव्हां जी मेहरबानी। एहतजाज करण ते बेगुनाह भंडन जा 5 माण्हू क़तल करे छॾिया। 3 ॾींहं नेशनल हाईवे बंदि हो। हुकूमत वाइदे बावजूदि हेसिताईं आबिद ज़रदारी ऐं मोहसिन ज़रदारी खे गिरफ़्तार नाहे कयो। सुप्रीम कोर्ट वाक़े जो नोटिस वठी मक़तूलनि जे वारसनि खे इंसाफ़ ॾे। ॿी सूरत में मजबूरन माण्हू ॿीहर रोड बंदि कंदा। साणनि गॾु आहियूं उन मौक़े ते पार्टी अॻवान सुहेल चांडियो, मुश्ताक लगारी, मंठार छछर ऐं ॿिया साणस गॾु हुआ। नाज़रीन, ॾिसंदा रहो खबरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।